सिंध पहिरियों सूबो आहे जंहिं औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ आंदियूं आहिनि। पिंक स्कूटीज़ सर्विस सां औरतुनि खे ऑफिस वञण में आसानी थींदी। पीपल्स पार्टी हमेशह औरतुनि जी ख़ुदमुख्तियारी जी ॻाल्हि कई आहे। सिंध हुकूमत अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फ़राहमी यकीनी बणाए रही आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी तहत औरतुनि ऐं शागिर्दियाणनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण वारी तक़रीब के खिताब सां चवणु आहे त मुल्क में इन वक़्त ताईं तरक़ी नथो करे सघे जेसि ताईं औरतूं पंहिंजो किरदारु अदा नथियूं कनि। बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन क़दम खयां पिया वञनि। सिंध जे नंढनि हारियुनि ऐं ज़मींदारनि खे बेनज़ीर हारी कार्ड ज़रिए माली मदद कंदासीं। असां थरपारकर में मुआशी इनक़लाब आंदो आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद बिरादरी शाह चयो आहे त पीपल्स बस सर्विस हुजे, BRT लाइन्स हुजनि या पिंक स्कूटीज़ जी विरासत, ट्रांसपोर्ट खातो बहितर खां बहितर कमु करे रहियो आहे। PP हमेशह औरतुनि जी ख़ुदमुख्तियारी जी ॻाल्हि कई आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादि में बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। विमेन पुलिस स्टेशन जो क़याम अमल में आंदो वियो हो। असां बोर्ड खां महफ़ूज़ घर बि औरतुनि जे नाले ते मुंतक़िल कया। सिंध हुकूमत जी सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी तहत कराची में औरतुनि ऐं शागिर्दियाणनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण वारी तक़रीब PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि मेहमान तौर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मेहमान तौर शिरकत। तक़रीब दौरान औरतुनि पिंक स्कूटीज़ बि हलाए ॾेखारियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त हीउ हिकु मिशन न पर औरतुनि जी ख़ुदमुख्तियारी ॾांहुं पहिरियों क़दम आहे। हाणे असां जल्द पिंक टैक्सी सर्विस बि शुरू कंदासीं। दिसंबर ताईं कराची में पिंक EV टैक्सीज़ जो प्रोग्राम शुरू कयो वेंदो। हीउ पिंक स्कूटी जिते नज़र ईंदी माण्हुनि खे अहसासु थींदो त हिकु बहादुर औरत उन खे इस्तेमालु करे रही आहे। असां कराची जी औरतुनि खे मुफ़्त में तरबियत ॾींदासीं। सखर हैदराबाद जी औरतुनि खे बि मुफ़्त में तरबियत ॾिनी वेंदी। बिजली जे शोबे में गर्दिशी कर्ज़ समूरनि मसइलनि खे खाई रहिया हुआ। मसइलनि खे मुंहुं ॾियण वारी कामयाबी आहे। बिजली जे शोबे में लाइन लॉसिस बि हिकु वॾो चैलेंज आहे। ईंदड़ मरहले में लाइन लॉसिस जे मसइले ते ध्यानु ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो न्यूयॉर्क में तवानाई शोबे जी गर्दिशी कर्ज़नि जे ख़ात्मे वारे मंसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब चवणु आहे त IMF जे MD सां अहम मुलाक़ात थी जंहिं पाकिस्तान जी मुआशी बहितरी जी वाखाण कई। तवानाई वारे वज़ीर जी सरबराही में टास्क फोर्स सुठो कमु कयो। IPP सां कामयाब ॻाल्हियूं कयूं। गर्दिशी कर्ज़नि जो मंसूबो इज्तमाही काविशुनि जो नतीजो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत बोर्ड मुतासिर इलाइक़नि में मदद फ़राहम। वफ़ाक़ी हुकूमत बोर्ड मुतासिर इलाइक़नि में मदद फ़राहम। वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे त जिन सूबनि में बोर्ड सबबि नुक़सानु थियो आहे उन्हनि जी मदद करे। पंजाब जे माण्हुनि कहिड़ो गुनाह कयो आहे? हुकूमत पंहिंजी अना छॾे ऐं पॉलिसी ते नज़रसानी करे। सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त बेनज़ीर हारी कार्ड ज़रिए नंढनि हारियुनि ऐं ज़मींदारनि जी मदद कई वेंदी। DAP ऐं यूरिया में हारियुनि जी मदद कंदासीं। सिंध हुकूमत हारियुनि खे पंहिंजो पैकेज ॾेई रही आहे। जेकॾहिं उन में वफ़ाक़ असांखे सपोर्ट करे थो त असां वधीक शयूं बि कवर करे वठंदासीं। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सपोर्ट करे थी त असांजी ज़रई शोबे खे फ़ाइदो थी सघे थो। कोशिश हूंदी त कणिक जो इमदादी अघु मुक़ररु कयो वञे त जीअं कणिक ॿाहिरां न घुराइणी पए। वफ़ाक़ी हुकूमत IMF सां तय कयो हो त कणिक ख़रीद न कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत कणिक बाबति पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करे। सिंध जो वॾो वज़ीर जहिड़ी रीत वज़ीर आज़म सां मसइलनि ते ॻाल्हाईंदो आहे अहिड़ी रीत को ॿियो वॾो वज़ीर नाहे ॻाल्हाईंदो। फंडनि ऐं मंसूबनि में इज़ाफ़ो उन्ही जदोजहद जो नतीजो आहे। मिनी बजट जी का ॼाण नाहे। जॾहिं साम्हूं ईंदी त उन ते ॻाल्हायो वेंदो। पीपल्स पार्टी जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी मकानी चूंड में PP जी शानदार कामयाबी ते अवाम जो थोराइतो नवनि चूंडियल नुमाइंदनि खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त कराची खां कश्मीर ताईं अवाम हिकु भेरो ॿीहर वोट ज़रिए पीपल्स पार्टी ते पंहिंजे एतमाद जो इज़हार कयो आहे। ज़िमनी चूंड में अवाम जी भरपूर हिमायत सां असांजो अज़्म अञा बि मज़बूत थियो आहे। अॼु जेकॾहिं पंजाब में मकानी इदारा हुजनि हा त बोर्ड मुतासिरनि जी बिना फ़र्क़ जी इमदाद में रंडकूं न हुजनि हा। एशिया कप जे सुपर 4 मरहले जे अहम मैच में अॼु पाकिस्तान ऐं बांग्लादेश जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। फातिह टीम आचर ते भारत सां फाइनल खेॾंदी। पाकिस्तान अॼु बांग्लादेश खे शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालीफाई कंदो। शौक़ीन पुरुमीद।
पंजाब हुकूमत की दरख्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत सूबे में बोर्ड सबब थियल नुक़साननि जी सर्वे लाइ पाक फ़ौज मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी हुकूमत फ़ौज की मुक़ररी लाइ बाज़ाब्ता तौर हुकम पंजाब सरकार के उमाणे छॾियो। फ़ौज जूं ख़िदमतूं सूबे के 27 ज़िलनि में नुक़साननि जी सर्वे लाइ हासिल कयूं वयूं। सिंध दरिया में सखर ऐं गुडू बैराजनि वटि पाणी वहिकरण में लाथ अची वई। कोटली बैराज ते 4 लख क्यूसिक पाणी पहुचण खां पोइ विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 2,01,487 हेठां वहिकिरो 1,72,224 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 1,99,939 हेठां वहिकिरो 1,44,909 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 4,07,214 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 3,80,159 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सॾ ते सिंध जी सरकारी मुलाज़मनि जी कम छॾ हड़ताल जारी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न में ऑफिसनि जी तालाबंदी। नौशरो फ़िरोज़, नवाबशाह, दादू, घोटकी, खैरपुर, सिजावल, टंडोलायार, कुबे सईद खान, बुरड़ी शाह करीम, मनोड़ो, ठरी मीरवार, ठारू शाह, दरबेलो ऐं रतोदेरो समेत ॿियनि शहरनि में कम छॾ हड़ताल। दड़ो, डिगड़ी, डीपलो, गंबड़, मीरपुर बठोरो, ओडेरो लाल, काज़ी अहमद में भी सरकारी मुलाजमन जा इज्तिमाई मुज़ाहिरा। जिकबात, कंबर, जोहर जमाली, मियाँ साहब, ओडेरो लाल, जाती, मीरो खान, शहदाद, कोटबगड़ ऐं खोसकी समेत ॿियनि शहरनि में भी मुज़ाहिरा। रिटायर्ड मुलाजमन जी पेंशन कटौती वारो कानून ख़त्म करे DRA सूधो समूरा अलाउंस न वञनि। ॿी सूरत में सरकारी मुलाज़िम मुतालबनि जी मञता लाइ 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां धरणो हणंदा। अॻवान जो चुताव।